गर्दन जो दरिया। हल हल तिखी थी भली सुल्तान के मोकिल मां को न खट जा तो जा। हाँ हाँ वञा थी वञा मोकिलियां थी सुल्तान खे। ॾिसां त कीअं नथो न खटिजी। अम्मा खुदा खे मन इए न कजाए गंद सां गंद नाहे धोपंदो। अम्मा ओ अम्मा। हाँ छा चई मां कहता है तू नाहे गंद मां गंदा मां किनिया मां बुछड़िया जान छड़ मुझी। शादी जी तारीख रखी वही अथई मिठल। हिन महीने जी 14 तारीख तुंहिंजी दुआ खे वनवा में विहारींदा। सुल्तान हाणे सोचणो इहो आहे त दुआ खे घर खां ॿाहिरि कीअं कढां। अकबर खान त दर जे ॿाहिरां गार्ड बीहारे छॾिया आहिनि। पोइ त छोकिरी घरां कढण नामुमकिन आहे। खणी असां ॿारनि माण्हुनि सां मुंहुं ॾेई बि वठूं ऐं मिठल खे अंदर बि मोकिलियूं। इन ॻाल्हि जी गारंटी आहे त मिठल सां छोकिरी ॿाहिरि ईंदी। हूअ मुंहिंजे हिक इशारे ते अची मूं वटि पहुचंदी। मिठल जेकॾहिं तोखे छोकिरी ते एॾो ई भरोसो आहे कोई देर छा जे लाइ थो। अम्मा ऐं बाबा जी गणती थी मारे। जेकॾहिं मां दुआ खे वठी निकिरी वियसि न त पुठियां अकबर खान अम्मा ऐं बाबा खे ज़िंदा न छॾींदो। मिठल उन्हीं ॿिन्हिनि जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो मां खणां थो। उन्हनि ॿिन्ही खे मुंहिंजे घर मोकिल। अम्मा ऐं बाबा घर बि त नथा छॾनि न। उन्हनि खे समझाए मिठल समझाए उन्हनि खे। बाबा ॾिस जेकॾहिं छोकिरी जी हिकिड़ो चकर शादी थी वई त पोइ तोसां कॾहिं बि कोन निकिरंदी कॾहिं बि कोन। जेकॾहिं छोकिरी खे कढण में नाकाम थो वञी त पोइ बादल जो बंदोबस्तु कयूं। बादल खे जेकॾहिं सिधो सो मां मारियो न त पोइ आलम खान जी दुश्मनी गिचे में पइजी वेंदी। हवा मिठल हींअर वरी आलम खान कहिड़ो तोसां खीर खंडण। हाँ पहिरियां त कोशिश कयां थो दुआ खे भॼाइण जी। जेकॾहिं हिन में नाकाम हुयसि न त पोइ शादीअ वारे ॾींहुं निकाह महिल कंदुसि बादल खे तुफ़ पोइ खट खटाए शाह। जेकॾहिं दुआ पहुची न थी न त पोइ कंहिंजी बि न थींदी। ओ कौन वारो कर पेर रख रहा है कम गुल्लू थियण वारो थई। मोचड़ा बेचन मोचड़ा। अच्छा छा थियो आहे थियो छा आहे बाबा। अम्मा के तो मारे हो न सुल्तान वारा लट्ठियूं बाटा खयूं था अचनी भाई भाई हेडा हेडा काने तो मरी हेडू। अदा अदा खुदा जे वास्ते मलूक खे कुछ भी न चइजो। छा चवंदा ते तोरे मलूक खे। हां तवा बाबे के मारन आया आयो न। के चयो ता तसा मलूक के मारन आया। कोई तवा इते छो आया है। मासी चयो थई त कीअं बि करे मूं वटा थी वञ। ठीक है अदा मां घर जो कमकार खत्म करे वठा वो ईंदी मास। जदा जमीन ते हलो देर थी ते। मरीज सुल्तान का सुली बंदूक खयो तो अचे। अरे अरे मलूक पैर अटाए न तो जिंदा कोन छड़ी दो। हां हाँ ही छा। हाँ
अरे हिननि त मूंखे असुल घेरे में आणे छॾियो आहे। अरे मड़ुक हाणे पेर टा पेर। अमा कहिड़ी ज़रूरत आहे आलम खे मिनतू करण जी? अब तूं त कंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन थो। पहिरीं छोकिरी ते पोती पियल कान हुई त आलम खान ख़ामोश हुयो, पर हाण हू तोखे कोन छॾींदो, तंहिं करे चवई थी कुझु अकुल खां कम वठ, अकुल खां। ख़बर अथई न त रिठा डोर बाप वॼाई ते वरे अथिया, पर उन जी ॿोली में असांजी इहा ॻाल्हि सम्झे किथे थो। मिठल बाबा हे राणा ऐं सुल्तान वारा तोसां ॾींहं क़यामत ताईं सचा कोन्हनि। इन अकबर खान ऐं आलम खान जे ख़िलाफ़ तोखे इस्तेमाल पिया कनि, कंदई ढींगो ई डेरी। मूंखे इस्तेमाल था कनि ऐं मां हुननि खे इस्तेमाल थो कयां। पुट अल्लाह रसूल जो वास्तो अथई, पंहिंजी ज़िद तां लह। हिकु छोकिरी जे करे छो पंहिंजी जान जो दुश्मन थी पियो आहीं? आलम खान मुंहिंजो कुझु बिगाड़े नथो सघे मां, तूं हरू भरू परेशान पई थिए। आलम खान होश में ई कोन हो ऐं तूं वरी चईं थो त मुंहिंजो कुझु कोन बिगाड़े सघंदो। मारे विझंदा न, भली मारे विझनि, पर मां दुआ खे नथो विसारे सघां। या त मां मरदुसि या इन आलम खान ऐं अकबर खान जे मुंहं ते टांकी घुमाए दुआ खे खणी हलियो वेंदुसि। हिनखे सम्झाए त सम्झाए के। मां त चवां थो न हे छोरो राति जो वापसि घर मोटी अचे त भलो साईं लाहे खणी झोलीअ में विझीसि बस। बादल हिकु त इहा ग़लती न करे हा। जेकॾहिं तूं दुआ सां ई शादी करें थो त सभ खां पहिरियों न मिठल खे ख़तमु करणो पवंदो, न त सॼी ज़िंदगी तूं हिन ॻोठ में कंधु खणी जी न सघंदे। सुठो मुंहिंजो बि इरादो न हुयो, पर अदावरी तां रिश्तो कयो आहे ऐं तोखे त इहा ख़बर आहे मां अदावरी खे जवाबु न ॾेई सघंदो। बादल ॻोठ जे नंढे वॾे खे इहा ई ख़बर आहे त दुआ ऐं मिठल जे विच में चकर हली रहियो आहे, ऐं दुआ शादी खां पोइ बि मिठल जी पचर कान छॾींदी। ॻोठ जा माण्हू त तो असां मथां खिलंदा न। शादी खां पोइ मां दुआ खे घर खां ॿाहिरि कदम बि रखण न ॾींदुसि। अरे यार हींअर बि त घर खां पेर ॿाहिरि कोन थी रखे। पर सोच मिठल त अकबर खान जे घर वेंदो हुयो न। हा उहो वेंदो, पर जेकॾहिं असांखे पंहिंजो मुंहुं धोइणो आहे न त शादी खां पहिरियां ई न मिठल खे ख़तमु करणो पवंदो, न त माण्हू तो असां मथां थूकींदा। कुझु जेका तुंहिंजी सलाह सोच। सलाह वरी कहिड़ी बादल? कयूं त अॼु खां पोइ मिठल जो पीछो जिते बि हथ आयो न लेटाईंदा रखूंसि। मिठल तो त चयो त अधे दर ते पहरेदार बीहारे छॾिया आहिनि, पर हिते त केरु बि कोन्हे। किथे घर जे अंदर त पहिरो न आहे, ॿाहिरि त न आई सुल्तान। घर जे अंदर चार दीवारी में ॿाहिरियां माण्हू कीअं बीहारींदो? को बि पहिरो बीठल न आहे। मां अंदरि वञा थो, तव्हां हिते ई बीहो। असां बि तोसां गॾु अंदरि हलूं था। सुल्तान थी सघे थो तव्हांखे ॾिसी दुआ ॿाहिरि न अचे। तव्हां हिते ई बीहो, मां अंदरि वञा थो। मिठल कीअं बि कर, कोशिश कर छोकिरी खे ॿाहिरि कढ। वरी अहिड़ो राणा खान तुंहिंजी इहा शैतानगिरी कॾहिं बि ख़तमु कान थी। छा कयो आहे मूं अदा साईं? अधु राति जो मुंहिंजे दरबारां छा पियो करी? अदा साईं वो ताक़त ते वेठो हुयुसि। मिठल खे घर छॾण आयुसि त हिते सुल्तान बि छा सुल्तान सां ॿी ॿ लफ़्ज़ ॻाल्हायमि त इहो को वॾो ॾोह थी पियो छा? तव्हांखे कचहरी करण जे लाइ ये जगह ठाही हुई? आलम खान ही घिटी कंहिंजी ख़रीद थियल न आहे। अकबर खान जो हिन घिटी में दर ज़रूर आहे। जेकॾहिं हिन घिटी में अकबर खान जो दर आहे त पोइ छा थी पियो? जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी छोरियुनि ते एतबार न आहे त पोइ उन में असां छा कयूं? सुल्तान पंहिंजी ज़बान बंद रख। आहिस्ते ॻाल्हाए आलम खान। न आलम खान न, बैठ कर था। हलो था, हलो डरी वञो मुंहिंजी नज़रुनि जे आॾो। सोटर हुकुम कर सोटर। हुकुम न, हथ जोड़े अर्ज कंदसि सोटर।
त तूं सदोरी पचर छॾे ॾे। तुंहिंजे करे हाणे मुंहिंजे लाइ बि मसाला था पैदा थियनि। सुठ मां सदोरी खे नथो छॾे सघां। जेकॾहिं तव्हां हुननि जी इज़त कंदव त हू बि मुंहिंजी इज़त कंदा, न त मां राति ॾींहुं पादरनि में पई हूंदसि। सोट जेकॾहिं मां सदोरी जी पचर छॾे बि ॾींदुसि न तॾहिं बि मल्हार तुंहिंजी इज़त कोन कंदो। हो कुझु न कुझु इज़त थींदी सोट, पर तुंहिंजी ग़लतियुनि जे करे हू मूंखे ॾींहुं राति मारे थो। खुदा जे वास्ते सोट, खुदा जे वास्ते हाणे तूं सदोरी पचर छॾे ॾे। जेकॾहिं तूं मूंखे कुझु ॾियणु चाहीं थो ऐं मूं ते भलाई करणु चाहीं थो त तूं सदोरी पीछो छॾे ॾे। या अल्लाह, मरी वियसि मां, हाणे हलां थी सोच, वधीक तोखे पारत थई। आई बख्श त मां उन्हे खे बि कोन कंदसि, रुगो या जो दरिया काॾे वई हुई यानी बागी कंहिं जाइ जी मुंहिंजे पोयां वती ते इश्क कंदी। छा थियो पुट, छा थियो? छा थियो? कुझु न भागी खां हिकु त मूंखे हिनजी शिकिल ई कोन थी वणी, ॿियो वरी पेर उबता निकुर मासी जे पोयां काॾे थी लिकी मौत पर। अबा अबा खुदा जे वास्ते इश्क थी करे पंहिंजे सोट सां। खुदा जो कसम मल्हार, भरिया मुंहिंजो भाउ आहे, भाउ। बस कर कूड़ी कूड़ा कसम थी करणी। भाउ तुंहिंजो मूंखे ॾिसी तूं अंदरि भगी, जेकॾहिं तुंहिंजो भाउ जे पीउ आहे न अंदरि जो भगियां त ॿुधाए। सुल्तान, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त अदो अकबर खान ऐं आलम खान अदरात जो उते पहुता कीअं? इत्तेफाक थी सघे थो सुल्तान, इहो इत्तेफाक हो या अदो अकबर खान ऐं आलम खान ॿई गॾिजी पंहिंजे इज़त जो पहिरो पिया था ॾियनि? पहिरे लाइ हू पंहिंजा हमराह बि बीहारे सघनि पिया, पाण त पहिरो कोन ॾींदा न। मिठल, जेकॾहिं पाण पहिरो नथा ॾियनि त पोइ इहे ॿई अदरात जो अची पहुता कीअं? थी सघे थो त आलम खान अकबर खान वटि ओताक ते कचहरी ते वियो हुजे ऐं हू ओताक तां गॾु थिया हुजनि। आलम खान इहो सोचियो हुजे त रईस खे पंहिंजे घर छॾे पोइ पंहिंजे घर हली वञा। हा राणा खान, सुल्तान सही पियो चवे। असां ॿिन्ही खे हुते गॾु ॾिसी इहे वाइड़ा थी विया आहिनि, हाणे पहिरो ज़रूर बि हारींदा। मिठल, जेकॾहिं पहिरो बीठो न त पोइ छोकिरी खे कढणु नामुमकिन थी वेंदो। सुल्तान, इहो मुंहिंजो कमु आहे त मां छोकिरीअ खे हुतां कीअं थो कढां। राति राणा जेका ॻाल्हि कई हुई उन में हकीकत हुई या के ॿिए मक़सद सां बीठल? बाबा साईं, मिठल खे इस्तेमाल पिया कनि। राणा ऐं सुल्तान खां तव्हां चङी तरह वाक़िफ़ आहियो। सॼे ॻोठ असांजे में इन्हनि जहिड़ो को शैतान आहे ई कोन। मां जेतिरी खून रज़ी खां रोकण पियो चाहियां, सुल्तान राणा ओतिरी माहौल खे बिगाड़ण था चाहिनि। बाबा साईं, मिठल बद करे छॾी आहे। जेसीं ताईं मिठल मरंदो न तेसीं ताईं राणा ऐं सुल्तान जो मथो ठरंदो ई कोन। न आलम खान, न जिन मिठल खे मारेसी त जादो ऐं चारो सॼी उमिरि भलो सही हथ में खणी असांखे पीटींदा रहंदा। बाबा साईं, जे असां मिठल खे न मारियो न त इहो छोरो असांखे कंदो बदनाम। वधीक बाबा साईं तव्हांजी मर्ज़ी आहे। आलम खान, मूंखे त का ॻाल्हि सम्झ ई कान थी अचे त सचे त नेठि छा कजे। मुंहिंजे पुट जो राणा मथो ख़राब करे छॾियो आहे, पाण पहुची कोन थो सघे, हुनखे अॻियां करे हुनजो त सिर खणाईंदो। चङा ई छुटी जो हू मिठल जी मदद था कनि। राणो ऐं सुल्तान जेकॾहिं हुन मां हथ कढी वञनि त आलम खान हुनखे निंदड़को करे मारे छॾींदो। आलम ऐं अकबर खे त असां मेड़ मुसाग विझी पले छॾियो आहे।
पर मिठल राणा जी चुर्च ते माठ करे वेहे ही नथो। मां इने करे आई आहियां त राणा खे मां मिंठ कयांसि त का मदद करे। हू मिठल जा दुश्मन ना आहिनि जो हुनखे उबदा ॾस ॾींदा। माई जादू तू अजायो परेशान न थी। राणा जे हूंदे मिठल खे कुछ भी न थींदो। माई ॻाल्हि ॿुध वसाई, जेकॾहिं तव्हां जे करे मुंहिंजो पुट के आड़ा में अची वियो न त पोइ यादि रखो सुख सां वेहण आउं बि तव्हांखे कान ॾींदसि। ख़बर अथव न मुंहिंजी त जिन छॾे भूत छॾे जातो जिंद कान छॾींदव। हा इहे पंहिंजी ॾाठियूं वसाई अॻियां न ठड़काए। जेकॾहिं तोखे पंहिंजा जिन बचणा बि आहिनि न त वञी बानो जे पोयां बच, जेका तुंहिंजी बि दुश्मन आहे मुंहिंजी बि। उहा माई पंजनि खे पंहिंजो त करे सम्झे ई नथी। आई बख्श त मां उन खे बि कोन कंदसि, रुगो या माई बानोड़ी मुंहिंजे वारे में त अचे। बानो तुंहिंजे वारे में अचण वारी नाहे, ना ई तूं न सब पहुची सघंदी आहे। जे पंहिंजे भाउ खे बि वारो न ॾिनो, जाड़े जी बि दुश्मन थी बीह रही, उहा वरी तोखे समत कीअं ॾींदी? आई जेकॾहिं इन बानो सां पुॼी कान सघंदसि न त कुदरत वारो पुॼंदसि। कुदरत वारो उन खां त इहा ॾाढी कान थी सघंदी न। तूं हुन खां ॾाढी नाहीं। कुदरत वारो बि हुनखे तॾहिं ई सज़ा ॾींदो जॾहिं हुन तो मथां के ज़ुल्म कया हुजनि। वाह वाह, असांखे तड़े छॾिस, पंहिंजे भाउ खे अकबर जे हथां कुटराए छॾिस, मुंहिंजे बचड़े खे बधराए छॾिस। ऐं भलो साईं खणी वियासीं, पोइ बि हुनखे मुंहिंजे बचड़े जे मथां तरस त कोन आयो। अञा बि शाबस आहे तोखे माई, अञा चई थी त बानो असांजे मथां को ज़ुल्म ई कोन कया आहिनि। कराया अथसि त कुदरत वारो हुनखे हुनजी सज़ा ॾींदो। हितां तूं बेखौफ थी करे हली वञ। राणो तुंहिंजे पुट जो दुश्मन न आहे ऐं ना ई हुनखे असां मां को कंढो लॻंदो। मुझे ताड़ में तना है। प्रोग्राम ठाहियो आहे मूंखे मारण जो। तव्हां निकिरा न त कंदा तुफ। तरफ खां फिरी वञो, जे हीउ अॼु बची वियो न त वरी हथ न ईंदो।
राब होशियारी कजा ये समझ मलूक जी दुकान के बुहारी छी बुहारी उस्ताद तुझी दुआ खपे बस बुटी ठपे छड़ उस्ताद दुआ तो करी या भित में कोको तो ठुकी बेड़ा ही पार थी राब अच मुझे पाया मार का खुदा जी पैन इतरी उधर कराई अथन जो किताब ही कारा थी वियान लगे थो ते ये बुक भरजी विंदा ये दुकान ही खाली थी विंदो वडा के निभागा है पंजे सिर जे अची पोयां पियो केतरा भेरा समझायो तमाए त बाबा किलो बाहर न निकरंदो कर राणा खान जेकरे हिकु ब वजन आ न त उन्हनि खे मोह ॾेई वठां पर आलम खान पूरो धन हमराहन जो वठी आयो मिठल लगे थो त जेस ताईं तोखे पूरो न कंदा तेस ताईं आलम खान वारा सुख जो साह न खणंदा गोराम जी आ त जहान आ मिठल खे खत्म करण एतिरो आसान नाहे मञा थो मिठल मञा तो तू बहादुर आहीं पर सोच जेकॾहिं 5-8 माण्हू मिली अचन तू अकेलो उन्हनि खे छा करे सघंदे इन करे पंहिंजो थोरो ख्याल कर ईअं न थे जो तू पंहिंजे मक़सद में कामयाब न थी आहीं आलम खान वारा तोखे ईअं ई घोटे छॾनि अॼु खां पोइ ख्याल रखंदुसि पहिरियों मां इहो सम्झो त आलम खान वारनि जूं रुॻो सकड़ियूं धमकियूं आहिनि विढ़ंदा कोन पर अॼु ख़बर पई त सभु मुंहिंजे सिर जा गुरू आहिनि मिठल हाणे सब कम साइड ते रखी इहो सोच त छोकरी के घर खां बाहर कीअं कढूं जीअं तू पंहिंजे मक़सद में कामयाब थी सघे ये दुनिया आहे लहर लहर में लका 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 ये दुनिया